ताज फोरम जाती पारा 4 दिसंबर ते शानदार सिंध सकाफ़त प्रोग्राम थी गुज़रियो। प्रोग्राम में सिंध के नालेवार शाइर इकबाल शाहीन, एहसान नोरियो ऐं ॿियनि मुशाइरो शाइरी पेश कई। मशहूर मज़ाही अदाकार रशीद मंगरार, फ़हमीदा, मुर्तज़ा बान, मुर्तज़ा शेख ऐं ॿियनि पंहिंजे मज़ाही अंदाज़ में टे कवर किया। सिंध के नामवर फनकार क्लासिकल रागी रजब फ़कीर सिंध के सुरीले अंदाज़ में सिंधी सकाफ़त गीत ॻाए महफ़िल के जुमाए छॾियो। नामवर फनकार साहिरा सुमरो सिंध के क़ौमी गीत ते ॻाए। फनकार फैज़ महमद अलगोज़, आचार समेजो, जाती जे जलाल, मेरम राज महमद जो मुज़ाहिरो कयो। प्रोग्राम में सियासी समाजी तंजीमन अगवान कई। अहिड़े शानदार तकरीब में PPE ज़िले सुजावल जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी सूरत सुजावली, हाजी मोहम्मद कुरैशी, PTI वेलफेयर विंग मरकज़ी अगवान एडवोकेट ज़ीशान अली ख्वाजा ऐं ॿियनि सिंधी सकाफ़त जे ॿेटनि बाबति पंहिंजे ख़्याल जो इज़हार कयो। सिंध धरती सां महबत जो इज़हार कंदे अहिड़नि लाजवाब शानदारी सकाफ़त प्रोग्राम में शिरकत करे सिंध सां सचाई जो सबूत ॾिनो। प्रोग्राम में ऑर्गेनाइज़र मेरान TV जे रिपोर्टर KB समेजो ऐं धरती TV जे रिपोर्टर सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह, मुमताज़ अली नोरियो, मोहसन तईम, बाबू गुलाम सैन, अनायत तईम, सैयद अशरफ अली शाह जिन आयल मेहमाननि जी ऐं सिंध सकाफ़त अजरक जा तोहफ़ा पेश कया। रिपोर्टर आबिद हुसैन शाह, शाहीन न्यूज़ जाती। साथ